मुलाकातिया जी नगरी ॻोठ मोहम्मद दल जो बहितरीन लेखक भाउ अब्दुल रशीद दल ताज़ो ई विछड़ी वियल पंहिंजी जीज लमड़ जी यादि में पंहिंजा अहसास हिन तरह लिखे थो। हा राजा भाउ, रिश्ता त सभई अज़ीज़ हूंदा आहिनि, पर माउ ऐं पीउ भेण ऐं भाउ जो रिश्तो एतिरो त अज़ीज़ हूंदो आहे जो उन्हनि में साह जा पसा हूंदा आहिनि। ऐं जीजल अंबड़ या पंहिंजो वालिद साहिबु, उहे जॾहिं ॿारनि खे जनमु ॾींदा आहिनि, पाले उन्हनि जूं हसरतूं पूरियूं कंदा आहिनि, उन्हनि जूं नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं पूरियूं कंदा आहिनि ऐं केतिरियूं तकलीफ़ूं सही करे पंहिंजे बचनि खे ख़ुशि रखंदा आहिनि। असांजी जीजल अंबड़ जेका असां सां बेइंतिहा मोहबत कंदी हुई, कॾहिं घर देरि सां ईंदा हुआसीं त परेशान थी तेसीं वेठल हूंदी हुई, मानी बि न खाईंदी हुई। जेसिताईं असां ॿाहिरि मुकमल घर न अची वञूं या देरि कंदा हुआसीं त ॿिए भाउ खे चवंदी हुई त बा फलाणो भाउ कोन्हे आयो, उनखे फ़ोन करे हाल अहिवाल वठीसि, किथे आहे, देरि कई अथसि। अमड़ जूं इंतज़ारियूं, अमड़ जी मोहबत, उहा भला विसरे त कंहिंखां विसरे। असांजी जीजल अमड़ जंहिंसां रूह जा रिश्ता हुया, 2023 जो ई अभागो साल, जंहिंमें अम्मा जी कुझु तबियत ख़राबु थियणु लॻी हुई। मुख़्तलिफ़ डॉक्टरनि खां दवा वठंदा रहियासीं, पर को बि ख़ासि फ़र्क़ु नज़र कोन आयो। अम्मा जी तबियत जाम ख़राबु थींदी वई। नेठि सिविल इस्पताल हैदराबाद में अम्मा खे खणी वियासीं। उते डॉक्टरनि दाख़िल करे छॾियो। अम्मा 10 ॾींहं दाख़िल हुई। रिपोर्टूं वग़ैरह थींदियूं रहियूं। डॉक्टरनि अम्मा खे जेरे में ख़तरनाक कैंसर ॿुधाई, जंहिंजो डॉक्टरनि लाइलाज करे असांजे बाबा शफ़ी मोहम्मद दल खे ॿुधायो त तव्हांजे घरवारीअ खे घर खणी वञी दवाऊं खारायो, हुनजो हाणे वधीक को बि इलाजु न आहे। बाबा उहा ॻाल्हि पंहिंजी दिलि में रखी अम्मा खे घर खणी आयो। असां बाबा खां पुछियो त बाबा, एतिरो जल्दी छुटी थी वई, डॉक्टरनि छा चयो? बाबा असांखे दिलासो ॾींदे चयो त पुटु, तव्हांजी अम्मा हाणे बिल्कुलु ठीकु आहे। डॉक्टरनि चयो आहे त घर वञी दवाऊं खारायो। बसि पोइ असां सभिनी भाउरनि में ख़ुशी जी लहर छाइंजी वई। असां हज़ारनि दुआऊं घुरियूं हुयूं त अलाह पाक असांजी अमड़ खे सिहत ॾे, ज़िंदगी ॾे। बसि ईअं ई जॾहिं अम्मा घर पहुती ऐं ईअं ई हुनजो इलाजु हलंदो रहियो। असांजे तर राजो ॻोठ जो डॉक्टर मुस्तफ़ा समूह आहे, कुझु तबियत ख़राबु थींदी हुई त ओॾां खणी वेंदा हुआसीं, पर जॾहिं उते बि इलाज में बहितरी न आई, हुन डॉक्टर बि असांखे को ख़ासि दिलासो दिलि खे न ॾिनो ऐं उन बि बाबा खे जवाबु ॾेई छॾियो त हाणे तव्हांजी घरवारी घर खणी वञो, हुनखे खारायो, पीआरियो, पंहिंजे बचड़नि जे प्यार ऐं मोहबत जो अहसासु ॾियारियो। बसि पोइ सभई आसरा पले सिर्फ़ु अलाह में आसरो रखी। हिकु ॾींहुं बाबा मूंखे चयो त रशीद पुटु, तुंहिंजी शादी करायूं था। मूं चयो न बाबा, अम्मा सफ़ा ठीकु थी वेंदी पोइ मां शादी कंदसि। पर बाबा खे त अम्मा जे बचनि जो को बि डॉक्टर चांस कोन ॾिनो हुयो। बसि बाबा जी उमेदु हुई त पंहिंजे बचनि जी ख़ुशी ॾिसे, जीअरे पंहिंजे बचे जी शादी ॾिसे। ऐं पोइ बाबा इहो बि मूंखे चयो त पुटु, तूं शादी कर, थी सघे हल्की तकलीफ़ आहे, बहितर थी वञे, तुंहिंजी शादीअ जी ख़ुशी तुंहिंजी अमड़ ॾिसे। बसि इन ई ॻाल्हि ते बाबा सां हा कई हुअमि। बाबा ॻोठ वारनि खे चयो, उन्हनि बि मूंखे सम्झायो, तॾहिं मूं शादी जी हा कई हुई। मुंहिंजनि यारनि ऐं दोस्तनि खां बाबा जूं सिफ़ारिशूं मिलियूं ऐं पोइ जॾहिं शादी जी हा कयमि त सामान जेके शादी जा थींदा आहिनि, कपिड़ा लटा वठणु शुरू थी विया ऐं बाबा पंहिंजी बिरादरी खे कोठायो।
त मुंहिंजे घर अचो त वेही सलाह मशवरो करियूं त शादीअ जी का तारीख़ तइ करियूं। ऐं ईअं ई असांजे ॻोठ वारा ऐं कुझु असांजा ॻोठ जेके परे हुया उतां जा ॻोठ वारा असांजे घर पहुता हुया। हिकिड़ो ख़ुशियुनि भरियो माहौल हुयो। सभई महिमान पहुची विया। ओचितो अम्मा जी तबियत ख़राबु थींदी वई। मूं अलाह पाक ॾांहुं हथ खयां त रब पाक मुंहिंजे जीजल अमड़ खे सिहत ॾिजां, ज़िंदगी ॾिजां। पर अम्मा जी तबियत जाम ख़राबु थी वई। असां सभई घर भाती परेशान थी वियासीं। नेठि असां सोचियो त जल्दी डॉक्टर ॾांहुं पहुचूं। बसि राजा भाउ जीअं असां गाॾी घुराई ऐं अम्मा खे अस्पताल खणी वञण वारा हुआसीं त असांजी जीजल अमड़ हथनि ई हथनि में ॾिसंदे ई ॾिसंदे असांखां हमेशह लाइ मोकिलाए वई। मुंहिंजी प्यारी अम्मा अकेलो करे वई। कीअं हाण जीअं अकेलो करे वई। मुंहिंजी प्यारी अम्मा अकेलो करे वई। कीअं हाण जीअं अकेलो करे वई। तुंहिंजूं ॻाल्हियूं सारे ऐं लुड़क हारे पियो तुंहिंजो पुछां अकेलो करे वई। रफ़ीक एहसान मुख़्तियार था तुंहिंजो पुछनि। रफ़ीक एहसान मुख़्तियार था तुंहिंजो पुछनि। छा तिन खे चवां अकेलो करे वई। मुंहिंजी प्यारी अम्मा अकेलो करे वई। कीअं हाण जीअं अकेलो करे वई। हा राजा भाउ चवंदा आहिनि त साल जा जॾहिं आख़िरी महीना ईंदा आहिनि तॾहिं साल घणो कुझु खसे वेंदो आहे। हा बिल्कुलु 2023 जो हीअ अभागो महीनो 19 तारीख़ 11 महीनो 2023 जीअं असांखां असांजी जीजल अमड़ खसे वरिती। अॼु असीं सभई उदास आहियूं। अमड़ जे तॾे ते वेठल आहियूं। भाउर मोहम्मद रफ़ीक दल, एहसान अली दल, मुख़्तियार अली दल ऐं उदास वेठल मुंहिंजो बाबा साईं शफ़ी मोहम्मद दल जंहिं घणा ई दिलासा ॾिना पंहिंजी दिलि खे भई असांजी दिलि खे बि त मुंहिंजा बचड़ा परेशान न थियनि। हिननि खे न ॿुधायां त संदन अमड़ जी तबियत केतिरे क़दुरु ख़राबु आहे। डॉक्टरनि जवाबु ॾेई छॾियो आहे। पोइ बि हिमत ऐं हौसले सां असांखे दिलासा ॾींदो रहियो त बाबा अव्हांजी अमड़ जल्द ठीकु थी वेंदी। डॉक्टरनि इलाजु ॾिनो आहे। पर राजा भाउ ज़िंदगी जा जेके ॾींहं हूंदा आहिनि लिखियल उहे नसीबु थींदा आहिनि। इलाजनि बि फ़र्क़ु कोन आंदो। डॉक्टरनि जी दवा बि असरु कोन कयो ऐं असांजी जीजल अमड़ असांखे अकेलो करे हमेशह लाइ मोकिलाए वञी शाह हुसैन क़ब्रस्तान में मिटीअ मां हवाले थी वई। पर सच पुछी त जीजल अमड़ जी यादि हुन जूं ॻाल्हियूं हुन जा प्यार जेसिताईं साह जो सॻो सलामत रहियो कॾहिं बि विसरी कोन सघंदा। बसि छा थो करे सघिजे। चवंदा आहिनि जेको ठिकरे ठहियो आहे उहो ज़रूरु टुटंदो। शायदि असांजे जीजल अमड़ जी ज़िंदगीअ जा ॾींहं ई एतिरा हुया। बसि धणी दर दुआ आहे त रब पाक असांजी जीजल अमड़ खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फ़रमाए ऐं असां पोयरनि खे, घर भातियुनि खे, भाउरनि खे ऐं बाबा शफ़ी मोहम्मद खे असां सभिनी खे रब पाक सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।